नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जाम शोरो खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध यूनिवर्सिटी टीचर्स एसोसिएशन सूटा जे साल 2019-20 जी इलेक्शन कमेटी जे कोऑर्डिनेटर प्रोफेसर खलील अल रहमान, मेंबर प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद खान, सांगी प्रोफेसर इमाम अल्दीन खोसो मुसबा ऐं प्रोफेसर डॉक्टर गुलाम असगर माका जी निगरानी में फैक्स शोबे जे हाल में मुनक़द थी। इलेक्शन में ॿिनि ग्रुपनि सूफ़ी पैनल ऐं रिफॉर्मेंट्स पैनल में मुक़ाबिलो थियो, जंहिंमें सूफ़ी पैनल वॾी अक्सरियत सां कामयाबी हासिल कई, जंहिंजी सदारत बीठल डॉक्टर इरफाना मल्ला 382 ऐं मुखालिफ़ उम्मीदवार इंतजार लाशारी 125 वोट हासिल कया। वाइस प्रेसिडेंट अब्दुल रहमान 272 वोट, मेहर काज़ी 165, आज़ाद उम्मीदवार अयाज हैदर मुगवी 63 वोट हासिल कया, जॾहिं त वाइस प्रेसिडेंट कैंपस डॉक्टर अल्ताफ अहमद अबड़ो 32 वोट ऐं हारून बखरी 25 वोट हासिल कया। जनरल सेक्रेटरी जे उहिदे ते डॉक्टर नेक मोहम्मद शेख 333, डॉक्टर अयाज 187 वोट हासिल कया। हिननि चयो त असां हर भेरे फैकल्टी मेंबरनि तोड़े इदारे जी भलाई ऐं बहबूद लाइ कमु कयो आहे, तंहिं करे असांखे वरी ॿीहर ख़िदमत जो मौक़ो ॾिनो। हिननि वधीक चयो त हर भेरे जीअं हिन भेरे बि फैकल्टी मेंबर ऐं इदारे जी बहितरी लाइ कमु कंदा रहंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।